घोटकी डिस्ट्रिक्ट बार घोटकी में एडवोकेट सनाउल्ला मेहर पारां प्रोग्रेसिव लॉयर्स पैनल जे एज़ाज़ में एक तकरीब कोठाई वई, जंहिंमें सिंध बार काउंसिल जे मेंबर एडवोकेट अब्दुल रज़ाक मेहर, सैयद अब्दुल लतीफ़ शाह, एडवोकेट सदाम चंद, केवल रमाणी, एडवोकेट अबैदुल्ला घोटो, एडवोकेट राव मोहम्मद लुकमान, एडवोकेट राना मुमताज़, एडवोकेट राव मोहम्मद आसिफ, एडवोकेट शाहनवाज वसीर, एडवोकेट राव सज्जिद अली, एडवोकेट वज़ीर अहमद मेहर, एडवोकेट मोहम्मद इस्माइल मेहर, एडवोकेट राव आबिद अली, एडवोकेट राव मोहम्मद शहजाद, एडवोकेट राना साजिद अली, एडवोकेट राना मोहम्मद परवेज़, एडवोकेट राव अदनान समेत वकील बरादरी वरी अंग में शिरकत कई। इन मौके ते तकरीब खे ख़िताब कंदे एडवोकेट अब्दुल रज़ाक मेहर, एडवोकेट सदाम चंद, एडवोकेट अब्दुल्ला घोटू एम चयो त डिस्ट्रिक्ट बार घोटकी जे वकील बरादरी हमेशह असांखे इज़त ॾिनी आहे। इलेक्शन में कामयाब थी वकील बरादरी जी भलाई लाइ वधीक जिदोजहद कंदासीं। हुन चयो त घोटकी जे वकील बरादरी जा मसइला तरजीही बुनियादुनि ते हल कया वेंदा। हमेशह वकील बरादरी मसइलनि खे पंहिंजो ज़ाती मसइलो सम्झी हल कयो आहे। हुन चयो त प्रोग्रेसिव लॉयर्स पैनल हमेशह वकील बरादरी जे ॾुख सुख में साथ ॾिनो आहे। घोटकी ज़िले जे वकील बरादरी खे यकीन ॾियारियो त इलेक्शन में कामयाब थी वकील बरादरी जा दरपेश मसइला हंगामी बुनियादुनि ते हल कया वेंदा। इन मौके ते डिस्ट्रिक्ट बार घोटकी जे वकील बरादरी प्रोग्रेसिव लॉयर्स पैनल जे उम्मीदवारनि खे पंहिंजी भरपूर हिमायत जो यकीन ॾियारियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।